नाज़िन ख़बर शेयर कंदासीं। दादूमा अॻूणे SHO मखदूम बिलावल मुनीर अब्बासी जे ॾोहनि में मुलविस हुजण ऐं संदसि कब्ज़े मां चोरी थियल कार हथ अचण वारे मामले बाबति SSP दादू ऐं अॻूणे SHO ख़िलाफ़ दादू जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई हुई। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कंदा हलूं त दादू में अॻूणे SHO मखदूम बिलावल मुनीर अब्बासी जे ॾोहनि में मुलविस हुजण ऐं संदसि कब्ज़े मां चोरी थियल कार हथ अचण वारे मामले बाबति SSP दादू ऐं अॻूणे SHO ख़िलाफ़ दादू जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई हुई। तफ़सील मालूम कंदासीं तारिक लिगारी खां। जी तारिक, आगाही ॾिजो। जी, दादू जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मनूमल खगेजा जी अदालत में अॼु दादू जे वकील पीर गुलाम अहमद उर्फ पीर हनी पारां जेको आहे सो मखदूम बिलावल थाणे जे अॻूणे SHO मुनीर अब्बासी जे जेको आहे सो कार जी चोरी में मुलविस हुजण ऐं सदस्य वटां जेको आहे चोरी थियल कार हथ अचण बैदि गिरफ़्तारी अमल में अचण ऐं हुन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थियण ऐं संदसि मथां केस दाख़िल न थियण ऐं हुनखे कंहिं अदालत में पेश न करण सबबि अॼु अदालत में पिटीशन दाख़िल कई वई आहे। वकील पीर गुलाम अहमद उन पिटीशन में जणायो आहे त अॻूणो SHO मुनीर अब्बासी जेको आहे उहो ॾोहनि में मुलविस रहियो आहे। दादू अंदरि ॾोहारी कार्रवायूं थियूं आहिनि, हुन में मोटरसाइकिलूं, कारूं ऐं ॿियूं जेके आहिनि फोर ऐं चोरी थियूं आहिनि, पर अञा ताईं शहरनि जूं उहे वापसि न थियूं आहिनि। जॾहिं त पुलिस जे मुलविस हुजण जो पिणु जेको आहे सो सबूत मिलियो आहे। हिन चयो त SHO मखदूम बिलावल मुनीर अब्बासी पारां जेका मंशियात हथ कई वई मुख़्तलिफ़ केसनि में, उन्हनि जी पिणु जेका प्रॉपर्टी हुई मंशियात उन में पिणु खुर्द बुर्द कई वई आहे। इन अदालत खां मुतालबो कयो आहे त SSP दादू खे तलब करे ऐं उन SHO जे ख़िलाफ़ हींअर ताईं थियल कार्रवाई जी ॼाण वरिती वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत 14 जून ते SSP दादू एजाज़ अहमद शेख खे तलब करे वरितो आहे। जी, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।